पॉडकास्ट वीडियो स्ट्रीमिंग भी मुलाहिजा कीजिए। रेडियो पाकिस्तान हैदराबाद, कराची, खैरपुर, लाड़काणो, मिठी ऐं भिरशा प्रोग्राम पेश करे थो तारन भरी रात। पेशकश रेडियो पाकिस्तान हैदराबाद, तारन भरी रात। इंजीनियर सरफराज मेमन ऐं निगरान इंजीनियर हाजी मोहम्मद खोखर, जॾहिं त ड्यूटी ऑफिसर मोहम्मद शफ़ीक कामरान आहे ऐं साथी अनाउंसर शादाब अली। असां सभिनी पारां सुख ऐं सलामतीअ जे खोड़ सारनि दुआनि सां गॾु सलाम क़बूल कंदा। तव्हां कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां सभई ख़ैरियत सां हूंदो। बिल्कुलु जी जी, सियारो अची वियो आहे। सियारे पंहिंजा जलवा ॾेखारणु शुरू करे छॾिया आहिनि। तंहिं करे तव्हां पंहिंजो बि घणो घणो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे बचड़नि जो बि। प्रोग्राम तारन भरी रात में इंशाल्लाह कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां ऐं सुहिणी मौसीक़ी ताईं पहुचाईंदासीं ऐं बिल्कुलु तव्हां सां गेड़नि जा ख़त बि शामिल हूंदा ऐं ॻाल्हियूं कंदासीं अॻिते ॿियूं बि। पर पहिरियां अचो त मौसीक़ी जो ई एटम तव्हांखे ॿुधायां।
शहनाज़ खे ॿुधी रहिया हुयासीं फिल्म धरती दिलवारनि जी में। समय जेकॾहिं मूसीक़ीअ जी ॻाल्हि कजे त मूसीक़ी जेका आहे न उहा बैनुल अक़वामी ज़ुबान आहे। मूसीक़ी अहिड़ी ॿोली आहे जेके हर ख़िते जो माण्हू सम्झी सघे थो ऐं दुनिया में को बि माण्हू का बि ॿोली ॻाल्हाईंदो हुजे मूसीक़ीअ जे सुरनि ऐं लय जो असरु उन मथां ज़रूरु थींदो। मूसीक़ी जा सुर सभिनि लाइ साॻिया आहिनि, मींहं जी कड़ियुनि वांगुरु जेके गुलनि सां गॾु कंडनि ते वसंदियूं आहिनि। मूसीक़ी रूह जी राहत बि चयो अथऊं। सो तंहिंजे करे अचो त भला हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मूसीक़ी तरफ़ वठी हलूं। अखियुनि खे आहीम अजब जहिड़ियूं आदतूं, सूर पराए साथ जा वञो विहाइन, लॼा तार लतीफ़ चए उते लवलाइन, उते लवलाइन जिते हाजत नाहे हथियार जी। जॾहिं कंहिं बि बादल वधारियूं असायूं, जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, जॾहिं कंहिं बि बादल वधारियूं असायूं, जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, जॾहिं कंहिं बि बादल वधारियूं असायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं।
जॾहिं खेत में बाजरे संग वारा तॾहिं चेट में फूल जांबे फुलारिया जॾहिं खेत में बाजरे संग वारा तॾहिं चेट में फूल जांबे फुलारिया जॾहिं थर ते मोरने जॾहिं थर ते मोरने के बोलियूं बुरायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं जॾहिं कंहिं बि बादल वल्हारियूं वसायूं जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं जॾहिं तो सनेण जो नातो छिनो तॾहिं दूर आकाश के डोरनो जॾहिं तो सनेण जो नातो छिनो तॾहिं दूर आकाश के डोरनो जॾहिं जीउ झोरण जॾहिं जीउ झोरण के आयूं जुदायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं जॾहिं कंहिं बि बादल वल्हारियूं वसायूं जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं 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 अलाए छो रहमान मुगल सरमंद सिंधी जेको चई रहियो त अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं समेन अखियूं इंसानी वजूद जी सूंहं आहिनि ऐं न फ़क़ति अखियूं इंसानी वजूद में सूंहं जी हैसियत रखनि थियूं पर अखियूं इंसान खे हिकु ज़िंदगीअ में सूंहं बि पसाइनि थियूं साॻे वक़्तु अखियूं इंसान खे केतिरनि ई दर्दनाक ऐं अफ़सोस जहिड़नि मंज़रनि सां बि आशना कनि थियूं बिल्कुलु ऐं रहमान मुगल अॼु असां वटि कोन्हे पर उहो सदियुनि ताईं ज़िंदह रहंदो ऐं असां सभिनि जे दिलनि में ज़िंदह आहे मदद सामीन कॾहिं असां इहो सोचियो आहे त असां पंहिंजे पाण खे सुञाणण जी कोशिशि कयूं पंहिंजे जीअ में जाती पाए त ॾिसूं त कुदरत असांखे अनेक ख़ूबियुनि सां नवाज़ियो आहे ॻाल्हि फ़क़ति अंदर में जाती पाए पाण खे सुञाणण जी आहे जेके अनमोल इंसान हिन ज़िंदगीअ जे अमीक सागर में इंसानियत जे क़दरनि खे सुञाणप यानी जेके क़दरनि जी जेका सुञाणप आहे उहा रखनि था ऐं पंहिंजी ज़िंदगी ॿियनि लाइ वक़्फ़ु कनि था त उहे ई पंहिंजी ज़िंदगीअ खे अमर था बनाए छॾनि मोदी सामीन प्रोग्राम तारनि भरी रात ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो नंबर 1 मां ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे उहो सूबाई नशरियाती राब्ते तहत पेश कयो वेंदो आहे ॻाल्हियूं तव्हां सां कंदासीं पर अचो त पहिरियां तव्हांखे मौसीक़ीअ जो हीउ आइटम था ॿुधायूं
दिल सां सहंदुसि कुझु बि न कहंदुसि तुंहिंजे ॾिनल दर्द खे दिल सां सहंदुसि कुझु बि न कहंदुसि ओ मिली आ मुहब वटां महिमान मस मस मुर्गी चवंदुसि ओ मिली आ मुहब वटां महिमान मस मस मुर्गी चवंदुसि मारियां जी यारी ॿोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हा सुहिणा तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजे रीझाइण सां रूह खे कुझु कुझु राहत थिए थी तुंहिंजे रीझाइण सां रूह खे कुझु कुझु राहत थिए थी ओ फिक्र दुनिया जा थी था वञनि पना कुझु फरहत थिए थी ओ फिक्र दुनिया जा थी था वञनि पना कुझु फरहत थिए थी मारियां जी यारी ॿोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हा सुहिणा तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजे ई राज़ सां मुंहिंजे भाग जो वेठन भेरो थींदो तुंहिंजे ई राज़ सां मुंहिंजे भाग जो वेठन भेरो थींदो तुंहिंजे ई रहम नज़र सां चंद्र बस में फेरो ईंदो ओ तुंहिंजे ई रहम नज़र सां चंद्र बस में फेरो ईंदो मारियां जी यारी ॿोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हा सुहिणा तुंहिंजी मर्ज़ी मारियां जी यारी ॿोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हो ढोलण तुंहिंजी मर्ज़ी मास्टर चंद्र खे ॿुधी रहिया हुयासीं मारियां जियारी ॿोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजे समय सूबाई नशरियाती राब्ते त तव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम तारनि भरी रात जेको हैदराबाद खां अलावा कराची लाड़काणो ख़ैरपुर मिठी ऐं बिरशा तां हिक ई वक़्तु पेश थी रहियो आहे मुंहिंजे समय न तव्हां सांगेड़नि जा ख़त बि असां वटि पहुतल आहिनि ऐं असां वटि तमामु घणो ख़तनि जो आहे हीउ ख़त लिखियो आहे असांजे ॻोठ रईस लेमो ख़ान लगारी खां वेझो मीरपुर ख़ासि खां रहीम बख़्श ख़ान इर्शाद लगारी ऐं रेहान रहीम लगारी प्रोग्राम खे पसंदि कंदे ख़त इलाही लिखियो आहे वज़ाहत सां ऐं उन्हनि खे प्रोग्राम पसंदि थो अचे वॾी महिरबानी अदा तव्हांजे ख़त लिखण जी प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही अब्दुल बिरोही बि ख़त लिखी करे ऐं प्रोग्राम खे पसंदीदगीअ जो इज़हार कयो आहे ऐं इनशाला चए थो मानायती मोट मिलंदी असां लिखियो आहे ख़त बिल्कुलु मुजब आहे जंहिंजी उहो ख़त पहुचंदो ऐं तव्हां हेॾो मान मां तव्हां ख़त लिखो था त मानायती मोट त मिलणी आहे न भाउ हीउ ख़त लिखियो आहे नबी बख़्श ख़ासि केली मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि केली ताज मोहम्मद ख़ासि केली अब्दुल मालिक ख़ासि केली ॻोठ डालू ख़ासि केलीअ खां ऐं हिननि ॿिए प्रोग्राम जी वज़ाहत इलाही कई आहे ऐं चवनि था त प्रोग्राम इलाही लाजवाबु आहे तव्हांखे इलाही मुबारकूं खोड़ सारियो हिननि ख़त लिखियो आहे वज़ाहत सां ऐं दा असां सॼो ख़त पढ़ियो आहे तव्हांजा लख कुर्ब तव्हां असांजा ख़त लिखी करे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं हीउ प्रोग्राम में ख़त लिखियो आहे हथों खां क़ाइम बिल ऐं जमाल बिल हिननि बि चयो आहे त असांखे मूसीक़ी बि पसंदि आहे ऐं प्रोग्राम सुठो आहे वॾी महिरबानी भाउ तव्हांजी ऐं बेगना मोरीअ खां मास्तर रबत नो समूह रशीद अमन समूह शकील अमन समूह शाहिद अली समूह बि असांजा ख़त लिखी करे ऐं खोड़ सारो सुठो ख़त लिखियो आहे इलाही वज़ाहत सां तव्हांजी बि वॾी महिरबानी भाउ ख़त लिखण जी ऐं हीउ ख़त लिखियो आहे शहर मोहबत तेरो जतवे खां मज़हर अली भुट्टो शफ़क़त हुसैन भुट्टो ज़ीशान मज़हर अली भुट्टो हिननि खे बि असांजो प्रोग्राम तारनि भरी रात पसंदि आहे अरबा वारे ॾींहं जो वॾी महिरबानी भाउ ऐं ख़त लिखियो आहे मंसूर मरी अकरम अली मरी वकार अहमद मरी मोहम्मद हयात मरी ॻोठ मौलवी अब्दुल्ला लॻ फुल हॾियूं खां हिननि बि लिखियो आहे त असांखे प्रोग्राम पसंदि आहे महिरबानी भाउ
ऐं हीअ ख़त लिखियो आहे टंडेला यार मां बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो वफ़ा अब्दुल्ला जवाब अली रज़ा ऐं महबूब अली ख़ासकेली ऐं हिननि बि चयो आहे त असांखे तमामु घणी जेका ईअं सम्झो त हिकिड़ी क़िस्म जी जेका महफ़िल आहे उहा असांखे तमामु घणी पसंदि आहे ऐं असां पंहिंजो समूरो घरु जेको आहे तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं ऐं प्रोग्राम क़ाबिले तारीफ़ आहे लख महिरबानी मुंहिंजा भाउ तव्हांजो ऐं गुर गुलाम हुसैन जलालाणीअ खां फ़क़ीर मोहम्मद जलालाणी महबूब नाज़ जलालाणी मुख़्तार नाज़ आज़ू असलम ऐं सैयद शरीफ़ अली शाह ऐं ॿिया असां ख़त लिखी करे ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं ख़त लिखियो आहे असांजे पंगरे खां अली नवाज़ मेमण लाला नबील अली मेमण नईम अली मेमण ऐं नंढड़ो हेम असनान मेमण ऐं नदीम राजा मेमण अञा ख़त तव्हांजा मौजूदु आहिनि अदा तव्हांजी सभिनी जी महिरबानी पर पहिरियां अचो त मौसीक़ीअ तरफ़ हलूं था ऐं पोइ तव्हांजा ख़त बि वरी शामिलु कंदासीं
हाज़िर साईं जो नगमो ॿुधी रहिया हुआसीं। मोज़े सामीन तव्हांजा ख़त अञा मौजूदु आहिनि। हीउ ख़त लिखियो आहे ॻोठ आलम ख़ान गोपांग निज़द शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर खां ऐं हीउ फ़ौजी शहबाज़ ख़ान गोपांग मोहम्मद रज़ा गोपांग ऐं कंबर अली ख़ान हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग हिननि तमामु बहितरीनु ख़त लिखियो आहे ऐं ॾाढो गुलकारी करे ऐं हिकिड़ी सीनरी बि ठाहे मोकिली अथऊं ऐं पाकिस्तान जो झंडो जंहिं ते पाकिस्तान ज़िंदाबाद लिखी मोकिलियो अथऊं। तमामु महिनत सां ख़त लिखी मोकिलियो आहे तव्हां सभिनी अदा ऐं रंग बिरंगी ख़त आहे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। लख थोरा। ॻोठ तैयब हाले पोटो खां जान मोहम्मद हाले पोटो, अली हसन हाले पोटो, असगर अली हाले पोटो बि असांजा ख़त लिखी करे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। वॾी महिरबानी। ऐं भाउ ॻोठ गुल मोहम्मद ख़ासि कली नबीसर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ासि कली मोहम्मद अली ख़ासि कली सिकंदर अली ख़ासि कली वफ़ा हाजी ख़ान ख़ासि कली ऐं गुलाम दस्तगीर ख़ासि कली बि असांजा ख़त लिखी करे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। झोल खां ऐं शहर खां मोहम्मद नसीम हैदरी फ़क़ीर मोहम्मद हैदरी ऐं शुजात हुसैन जलालाणी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी भाउ। ऐं हीउ ख़त जेको आहे हीउ हिकिड़ो ॿियो बि पोस्ट कार्ड बल्कि हिननि जो ख़त लिखियलु आहे ॻोठ आलम ख़ान खां जिन ॿाहिरि लिखियो तव्हांजा लख कुर्ब भाउ। असां वटि तव्हांजो ख़त पहुता ऐं असां ॻाल्हि कयूं जेकॾहिं पंहिंजे प्रोग्राम में त मुहबत जेका आहे न उहा मायूसियुनि जी मरहम आहे। ईअं आहे? बिल्कुलु बिल्कुलु। मां तव्हांजो जवाबु ॿुधी वरितो। जेसीं ताईं हिन दुनिया में मुहबत जो वजूदु क़ाइमु आहे तेसीं ताईं काइनात जी कंदील में आसुनि ऐं उमेदुनि जो ॾीओ ॿरंदो रहंदो। मुहबत जे बारे में कंहिं ॾाहे चयो आहे त जेकॾहिं मुहबत या प्यार पंहिंजा प्यार भरिया पर पखेड़िया न ऐं तव्हांखे पंहिंजे आगोश वठण लाइ तयारु थिए त तव्हां ख़ौफ़ न कजो त मथां सदन परनि में का तलवार लिखियलु हुजे। सभिनि ॻाल्हियूं त कंदा रहंदासीं। अचो त ॿुधूं त मंज़ूर सकीराणी प्यार जे बारे में छा चई रहियो आहे।
प्यार दरिया हुआ दरिया लटजी थो वञे हाँ मञा थो त सजण सभिनी वसफ़े सोन आहीं हाँ मञा थो त सजण सभिनी वसफ़े सोन आहीं हाँ मञा थो त सजण सभिनी वसफ़े सोन आहीं पर गज़ब जो सचो सोन बि कटिजी थो वञे पर गज़ब जो सचो सोन बि कटिजी थो वञे नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे बाज़े बंदूक शिकारीअ जी छुटे थी पोइते बाज़े बंदूक शिकारीअ जी छुटे थी पोइते बाज़े बंदूक शिकारीअ जी छुटे थी पोइते जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटिजी थो वञे जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटिजी थो वञे नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे चंद हटंदे ई वॾी वीर हटी वेंदिया चंद हटंदे ई वॾी वीर हटी वेंदिया चंद हटंदे ई वॾी वीर हटी वेंदिया घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे घूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया लटजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया लटजी थो वञे नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया लटजी थो वञे प्यार दरिया हुआ दरिया लटजी थो वञे प्यार दरिया दरिया बि लटजी थो वञे नेठ इंसान आहे इंसान बि मटिजी थो वञे इहो चई रहियो हुयो मंज़ूर सखीराणी पंहिंजे सुर में ऐं जी बिल्कुलु समय असीं तव्हांजा ख़त पढ़ी रहिया हुयासीं अञा असां वटि तव्हांजा ख़त
मौजूदु आहिनि तलार खां अली मोहम्मद जूणे जो तोतो जूणे जो असां ख़त लिखी करे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। महिरबानी भाउ तव्हांजी। ॻोठ मसूक किरियो शाहपुर चाकर खां उस्ताद हाकिम डायरी शेर मोहम्मद फ़कीर डायरी चवनि था प्रोग्राम लाजवाब आहे, महिरबानी। ॻोठ हाजी बहराम ख़ान शहर निज़ाम खां वफ़ा गुलशेर शहर बलोच शफ़क़त हुसैन शहर ऐं शाहिद हुसैन शहर बि असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदे ख़त लिखियो आहे। ऐं असां सां गॾु आहिनि प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि चूड़ जमाली खान नाज़ नगर ख़ान जमाली, ॻोठ सैफल ख़ान छुटो खां शाद अब्दुल शकूर छुटो, बिलावल ख़ान छुटो, नेबाड़ो थरपारकर खां अलारनो गज्जू, ज़ैनब टाउन बदीन खां शान हनीफ़, सुबान हनीफ़, शुबा हनीफ़, सनम हनीफ़ मेमण, शहर शोरान बलूचिस्तान खां मोहम्मद इसाक रिंद, पीरल मरी, शाह मुराद ईसपाणी, ॻोठ मोहम्मद इकबाल सजोरो खां मोहम्मद रफ़ीक उन्नड़, मीरपुर बटोरो खां तबसम सैफुल्ला खत्री, सागर सहेल अमन खत्री, उज़ैर अहमद खत्री, ॻोठ गुराड़ो थरपारकर खां रबरिनो रिंद, इमरान अली रिंद, दिलबर अली रिंद, ऐं दरगाह सकी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो, शहर मोहब्बत जतोई खां मज़र अली भुट्टो अदाजी जो ख़त बि मौजूदु हुयो। ॻोठ गंवर सयाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल, अलीबग सियाल, शान सियाल, वहीद सियाल, ऐं ॻोठ बाराज राजड़ नगर पाकर खां फ़कीर याकूब राजड़, यूसुफ राजड़ ऐं फज़लदीन राजड़ बि असांजे प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। मेरान चौक बदीन खां एम रफ़ीक मला, बेबी फरज़ाना मला, साइमा नाज़ मला, शहनाज़ नाज़ मला असांजे प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। तव्हां सभिनी जा लख थोरा। अचो त मूसीक़ीअ तरफ़ था हलूं। अल्लाह तू आशिक़न
सेक ॿुधी रहिया हुयासीं हा हा हलण घुमण मुरकण तुंहिंजी मारी हुआ मज़े सां तारनि वारी राति तव्हां सूबे निश्चयाती राब्ते तहत ॿुधी रहिया आहियो असां सां गॾु आहिनि घोराड़ो ॻोठ घोराड़ो थरपारकर खां सुहार वली रिंद अब्दुल शकूर रिंद गुल हसन रिंद ऐं बिरासिटी खां अॼु ज़मान ला विस्तड़ो ऐं शहर खिपरे खां हाजी अब्दुल जलील लगारी ऐं शहर शोरान बलोचिस्तान खां ॾाढा इस्पाणी फज़ल अहमद रिंद अब्दुल मनान इहे असां सां लहड़ी जेको आहे उहे गॾु आहिनि मज़े सां चवंदा आहिनि त जॾहिं प्यार जे नाते जा जेके नाता आहिनि जेके अर्पबा आहिनि तॾहिं पंहिंजा साह बेपराई अमानत वासींदा आहिनि उन्हनि साहनि जो तस सां टुटणु पंहिंजे वस में न हूंदो आहे पहिरीं वेझो हुजे या दूर उन सां मुहबतनि जा सिलसिला हमेशह जुड़ियल हूंदा आहिनि अचो त विंदुर अलीअ जी शाइरी ॿुधूं था ऐं मुमताज़ लाशारीअ जो आवाज़ु आहे ॾिसूं त विंदुर अली छा थो चए प्यार जे बारे में दिल जो दिलबर हिकिड़ो ओ दिल जो दिलबर हिकिड़ो घणा तान कदम दिल बी ॾिजे के कखे दिल बी ओ दिल बी ॾिजे के कखे तोड़े सब प्यास दूं कन उहे दिल विला ते जन जेके दर दर लाइन दोस्ती दिल चवे थी तो के दिल बर सावे सांधे रखां दिल चवे थी दिल रुबा ओ दिल चवे थी तो के दिल बर साह में सांधे रखां ॿियो त के कोई न तोड़े मार्गो वेठो ॾिसां दिल चवे थी तो के दिल पर साह में सांधे रखां दिल चवे थी दिल बातों के साह में सांधे रखां ॿियो त के कोई न तोड़े मार्गो वेठो ॾिसां ॿियो त के कोई न तोड़े मार्गो वेठो ॾिसां दिल चवे थी तो के दिल पर ऐ मुझे दिल जा धणी ॻाल्हि वञ मुंहिंजी सुणी ऐ मुझे दिल जा धणी ॻाल्हि वञ मुंहिंजी सुणी तूं हिकिड़ो दिल जो दिलबर की न की मां ॿियो पसां ओ तूं हिकिड़ो दिल जो दिलबर की न की ॿियो मां पसां ॿियो त के कोई न तोड़े मार्गो वेठो ॾिसां ॿियो त के कोई न तोड़े मार्गो वेठो ॾिसां दिल चवे थी तो के दिल पर जे अची तूं दहे कर
थोरे छॾियां ही मॾियूं ऐं माल मिल्कियत तो मथां थोरे छॾियां ॿियो त के कोई नथो ॾे मारबो वेठो ॾिसां ॿियो त के कोई नथो ॾे मारबो वेठो ॾिसां ओ दिलि करे थी तोखे दिलबर शाइरीअ सां शौक़ मुंहिंजो हेॾो कोन्हे को विंदुरा शाइरीअ सां शौक़ मुंहिंजो हेॾो कोन्हे को विंदुरा पर तुंहिंजी मुहबत में मिठड़ा गीत गाना पियो लिखां पर तुंहिंजी मुहबत में मिठड़ा गीत गाना पियो लिखां ॿियो त के कोई नथो ॾे मारबो वेठो ॾिसां ॿियो त के कोई नथो ॾे मारबो वेठो विंदर अलीअ जा ॿोल ॿुधी रहिया हुयासीं मुमताज़ लाशरी जो आवाज़ हुयो दिलि चवे थी तोखे दिलबर साह में सांडे रखां ॿुध समीन असांजो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि ॻोठ काज़ी आरिफ मेड़ खां वफ़ा यासीन चंडियो यासीन शहर मक़सूद रिंद खां अली गुल रिंद ज़फ़र अली रिंद ज़मीर अली रिंद ज़हीर अली रिंद तनवीर अली रिंद तव्हांजा लख कुर्बा चवंदा आहिनि त राह में नेण उहे ई विछाईंदा आहिनि जिन जी दिलि मेण हुजे जेका कंहिंजा लुड़क जिते उगी न सघे त ॾिसी बि न सघे लुड़कनि में बि वॾी सघ अथव उहे पथर दिलनि खे पिघारे विझंदा आहिनि साॻे वक़्तु वरी मुर्क बि जादुई असर रखे थी पई कंहिं धरतीअ ॼाए के शेख अयाज़ ख़ुशि थी ॾिसी चयो आहे त मूंखे हज़ारनि किताबनि जे मुताले मां उहा ख़ुशी हासिलु न थी जेका हुन ॿुढड़े हारीअ जी विंजल मुंहं ते फैलियल मुर्क ॾिसी पई अचो त मुसीक़त असांजे इश्क ते पहरो अहांजे सूंहं ते चौकी हक़ीक़त खे भला कहिड़ी हिफ़ाज़त जी ज़रूरत सूंहं तुंहिंजी बेरुखी सूंहं तुंहिंजी सादगी सूंहं तुंहिंजी बेरुखी सूंहं तुंहिंजी सादगी तुंहिंजे मुर्गी